दोस्तों तव्हांजे लाइ वरी ख़ुशख़बरी अची चुकी आहे। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप से पंजाबी। जी हाँ दोस्तों, पंजाबी ड्रामो ख़त्म थियण वारो आहे। जी हाँ दोस्तों, काई किस्त में ड्रामो पंजाबी ख़त्म थींदो ऐं एॾो जल्दी ख़त्म छो पियो थिए। हीउ त अॻिते हलणो हो ड्रामो, या अॻिते इन खे वधाईंदा जीअं पापनगर खे वधाए छॾियो। पहिरियों पापनगर बि 100 ते ख़त्म थियणो हो, लेकिन हाणे उन जो एपिसोड वञनि था वधंदा। सॼी कहाणी ॿुधायूं था हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तों, मां काल्ह अपडेट ॾिनी, मां चयो मतां 5 स्पेल जेको आहे ड्रामे जो शूट कयो वेंदो, 6 स्पेल बि थी सघे थो 10 स्पेल ते ड्रामे खे खणी वञनि। बहरहाल जेको ड्रामे में जे रवैये मां इहा नई अपडेट इहो महसूसु थियो आहे त हिन ड्रामे खे 100 ते ख़त्म कंदा। जी हाँ दोस्तों, हाणे 100 जे अंदरि अंदरि ख़त्म कयो वेंदो ड्रामे खे। थी सघे थो मतां 100 खां क्रॉस बि कराइनि। बहरहाल पक न आहे क्रॉस जी। 100 ते ड्रामे जो वाइंड अप कयो वेंदो। छाजे करे तव्हां ॾिठो त हाणे हसीना बि क़ैद खाने में क़ैद थी वई। दुश्मन जे सभिनी जे चाकर खान खे ख़बर पइजी वई, सांवल खे बि पइजी वई। हाणे इहे सभु परेशान आहिनि। इहो वधि में वधि 10-15 केस जे अंदरि गेम फाइनल थी वेंदी। पोइ हिन ड्रामे जो वाइंड अप कयो वेंदो ऐं ड्रामो 100 जे अंदरि अंदरि हिन ड्रामे खे ख़त्म कयो वेंदो। दुलाब कीअं 85 ते ख़त्म कयो हुयऊं, हिनखे ज़रूरी न पूरी 100 किस्त हले। 101 बि हली सघे थी, 99 बि हली सघे थी। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।